प्रोग्राम विसारिया न विसरन रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां ॿुधी रहिया आहियो। हाणे ॿुधंदासीं मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ी जी आवाज़ में संदसी शाइरी। किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना है, किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना। मिलंद वरी अवासा, मिलंद वरी अवासा, उमेद मूंखे आहे। किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना है। आया खरीद ना कर दिल पर आवाज दराजो, आया खरीद ना कर दिल पर आवाज दराजो। आसरोयतम नजराजो, आसरोयतम नजराजो, छॾिजो न दिल तो लाहे। किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना है। घुमंदुसि आवाज़ गॾिजी ॾिसंदो जहां। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ज़िले नौशल फिरोज़ जे इल्मी अदबी माना ईअं करे चओ त हिते जा वॾा किरदार हिन शहर जा, हिन ॻोठ जा मचुर जो किरदार मौजूदु आहे भाऊ बशीर हुसैनी साहब। बशीर हुसैनी इन करे हिकिड़ो अहम कम सां गॾोगॾु साईं जन जा जेके शौक़ु आहिनि उहे बि इंतिहाई हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा शौक़ु आहिनि जेके तमामु घटि माण्हू कंदा आहिनि, ख़ुशूसन सिंध जा माण्हू जिन में अता चाहियो हुजे या चंद अहिड़ा ॿिए माण्हू हुजनि जेके इन शौक़ु सां वाबस्ता आहिनि। बाक़ी इहो शौक़ु केरु बि न पियो करे। साईं जन वटि जॾहिं असां पहुतासीं त साईं जन वटि पहिरियां बि दोस्त वेठा हुआ। 1913 खां वठी 1990 ताईं जेके बि फिल्मूं ठहियूं उन्हनि जो मुकमिल कंप्यूटर दिमाग़ रखण वारो चवंदा ग़ुलाम शबीर, उहो बि हिते मौजूदु हुयो, जेके पंहिंजो शौक़ु कनि पिया मुख़्तलिफ़ फोनोग्राम्स ते ऐं ऑडियो वीडियो टेप्स ते रेडियन ते उहे पंहिंजो शौक़ु पूरो कनि पिया। त अॼु तव्हांखे मिलाईंदासीं भाऊ बशीर हुसैनी साहब। असांजो बचपन खां वठी मचुर जेको साहिती परगिणे में हिकिड़ो खितो आहे जेको इल्मी अदबी सां हुनजो वास्तो आहे। हितां वॾा वॾा फनकार थी गुज़रिया आहिनि, शाइर बि अदीब बि। मक़सदु फ़नून लतीफ़ सां हिन ॻोठ जो वॾो चाव। इन में असांजो 1920 धारे ॾाढो मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो मास्टर चंद्र खां पहिरियां ई हितां फनकार हुयो। उन जा कलाम ॿुधासीं। उन खां पोइ नूर हुसैन विस्तड़ो आहे, रज़ा हुसैन विस्तड़ो आहे, साईं मशहूर ग़ुलाम सिंह विस्तड़ो आहे ऐं ॿिया असांजा शाइर या वरी जेके रेडियो लिसनर आहिनि, माना सनाला विस्तड़ो आहे, नज़ीर विस्तड़ो जेको कंपेयर आहे मेलनि में। हाणे इहे ॼणो असांखे इश्क पंहिंजे ॻोठ सां ॼणो हिकिड़ो माहौल हुयो जंहिंमें असांखे इहो इश्क थियो। इन जे करे असां हिन शइ खे सेव पिया कयूं। तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं नायाब शयूं, नाजाब जेके टेक्निकल आहिनि उहे मौजूदु आहिनि, सभिनी जो अलॻि अलॻि तइदाद उहा ॿुधाईंदो तव्हां? हा, छा आहे त मूं वटि हिकु त पुराणा रेडिया आहिनि जेके नेशनल जा या ॾाढा जेके कवरार हूंदा आहिनि उहे 2-3 आहिनि। उन खां पोइ ॿिया बि काफ़ी रेडिया आहिनि। उन खां पोइ टोटल तइदाद रेडियन जो केतिरो? रेडिया मूं वटि 4 खनि रेडिया आहिनि ऐं 2 फोना चेंजर आहिनि ऐं 4 कार्ड आहिनि फोन चेंजर जा ऐं 400 खां कैसेटूं आहिनि टेपियूं। उन खां पोइ मूं वटि VCR बि आहे ऐं उन जूं बि 100 खनि मूं वटि VCR जूं कैसेटूं बि आहिनि जंहिंमें पुराणी फिल्मूं जा गाना आहिनि। इहो सॼो नायाब मटीरियल मवाद गॾु करण में केतिरा कशाला तव्हां कढिया? हा, छा आहे त मुंहिंजो पुराणी शयूं आहिनि।
कॾहिं बि बिजलीअ ते न हलाईंदो आहियां, हुनखे सेलनि ते हलाईंदो आहियां त मथां ख़राबु थी ठहे सही लाइट जी इन जे करे झटके जे करे। बाक़ी ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जेके मां लाइट ते हलायां, बाक़ी रेडिया जेके आहिनि सभु सेलनि ते हलाईंदो आहियां। लाज़मी आहे इलेक्ट्रिक जी शइ आहे, किथे को बटन जी ख़राबी या का हेड वग़ैरह या रूरल वग़ैरह हिननि में मसइला हूंदा नी, पोइ इहे जे ख़राबु थियनि त उहे तव्हां सेट करण में तव्हांखे छा छा? हा, छा आहे त हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माना कुझु ठही थी वञनि, ॿियूं के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ठहण में थोरी माना ॾुखियूं थियूं लॻनि। पोइ मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे सेलनि ते हलायां त जीअं उन्हनि खे लाइट जो झटको न लॻे। ठही त माना हू वञनि थियूं पर ॼण हुनजो हिकिड़ी नायाब शइ आहे, उनखे मां कोशिशि कंदो आहियां त उनखे सेलनि ते हलायां। मां तव्हांखे ॿुधाईंदो न त साईं बशीर हुसैनी उहो वाहिद माण्हू आहे जेको पंहिंजनि भाइरनि खे या दोस्तनि खे सालगिरह जी गिफ्ट में बि रेडियो गिफ्ट कंदो आहे। ताज़ो हिकिड़ी अहिड़ी सोशल मीडिया ते साईं जी असां वीडियो ॾिठीसीं जेका पंहिंजे भाउ खे रेडियो गिफ्ट करे पियो हुनजे सालगिरह जे मौक़े ते। साईं तव्हांखे इहो शौक़ु त आहे, पर छा था सम्झो त अॻिते हली ईंदड़ नस्ल हिननि शयुनि सां निभाउ करे सघंदो? हा, ईंदड़ नस्ल त छा, पर जेको हींअर असांजो हम उमिरि आहे उन्हनि खे बि माना हीअ शइ ॼण ईअं थी लॻे त ॼण ही तव्हां माना अजायो वक़्तु था विञायो। पोइ कॾहिं कॾहिं मां रेडियो खणी ईंदो आहियां, पोइ इमाम बारगाह आहे या हिते वेंदो आहियां, पोइ हुते वञी बनोड़े ते वेही ॿुधंदो आहियां त मूंखे चवंदा आहिनि इमाम बारगाह में रेडियो पियो हले, मुंहिंजे मोबाइल खोले किन इन में आहे हिन में आहे, पोइ हुनखे मञिणो पवंदो आहे रेडियो में सुठी शयूं आहिनि, मोबाइल में किन बि त आहे। सो मक़सदु चवण जो त माना रेडियो में साफ़ सुथरो माहौल आहे, उन में अहिड़ो किन न आहे, उन में तइलीमी प्रोग्राम आहिनि, इन जे करे असांजी मोहबत आहे। शाम जो करे मां ॿनीअ ॾे बाग ॾे घुमण वेंदो आहियां, इमाम बारगाह ॾे मां रेडियो खणी वेंदो आहियां, हुते वेहंदो आहियां त ॿ टे मिंट ॿुधंदो आहियां। हिन शौक़ खां सर अलावा तव्हांजा ॿी कहिड़ा शौक़ आहिनि? हा, मुंहिंजो बचपन खां वठी जेको शौक़ु हो, हिकु त पहिरें त मुंहिंजो रेडियो सां शौक़ु हुयो, खतनि जो ऐं रेडियो ते ॿुधण जो। उन खां पोइ मूंखे ड्राइंग जो शौक़ु हो, मां मिडिल खां वठी ड्राइंग सिखियो। हिते उस्ताद हूंदो, गुल मोहम्मद हूंदो, साईं मोहम्मद बान हूंदो, उन मां ड्राइंग सिखियसि। पोइ मां ड्राइंग इंटर एलिमेंट्री कई, इंटर ड्राइंग कई। उन खां पोइ मां प्रोफेशनल पोइ वरी कमु कयो पेंटर जो। पोइ मां 1995 खां वठी 2006 ताईं मुंहिंजो दुकानु हुसैनी पेंटर नाले सां। ऐं पोइ मां एतिरे क़दुरु जो पोर्ट्रेट बि ठाहियूं, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर पीर पागार हुयो। पोइ जो वरी इहे मशीनूं निकिरी पियूं इन भेनरनि जूं, ऐं पोइ उन खां पोइ मूं कमु छॾे ॾिनो ऐं थोरी मूंखे नज़र जी तकलीफ़ थी, बारीक बीन कमु हुयो, इहो मूंखे काफ़ी शौक़ु हो। मां 10 या 15 हा, मां किताब बि शाइर थिया, छो जो मां बुनियादी तौरु उस्ताद आहियां ऐं असांजो ख़ानदान उस्ताद बि रहिया आहिनि, इल्मी माण्हू रहिया आहिनि। मुंहिंजो वॾो ब्रदर ज़मीर हुसैन उस्ताद आहे, उन बि हिकिड़ो 12 हिकिड़ो किताबु लिखियो। पोइ मूं ॻोठ जूं यादगिरियूं, साहिती परगिणे जूं तइलीमी ख़िदमतूं, साहिती मांग, पोस्ट ऑफिस, रेलवे स्टेशन, ॻोठ जूं यादगिरियूं, साहिती परगिणे जूं तइलीमी ख़िदमतूं, साहिती मांग, पोस्ट ऑफिस, रेलवे स्टेशन, ऐं जेके जिन माण्हुनि ख़िदमतूं कयूं उन्हनि खे मूं पंहिंजे जेको दिमाग़ में चिटियल शइ हुई, निसब सदी माना 50 साल वारी जेका मूंखे यादाश्त हुई, उहा मूं चिटरी आहे। ऐं कुझु मूं थोरी घणी शाइरी बि कई। साईं ॾाढो ॾुखियुनि हालतुनि में तव्हां नायाब शयूं ही गॾु कयूं आहिनि। मुंहिंजी अखियूं ॾिठा अहिड़ा वाक़िया पिया आहिनि। साईं भाऊ शबीर वेठो आहे, उनखे ख़बर हूंदी शायदि, मां नाला न खणंदुसि, पर अहिड़ियूं गॾु कयल शयूं काफ़ी जेके उन्हनि जे दुनिया छॾे वञण खां पोइ तौर जे हिसाब में उन्हनि जो पोयार कपाए वियो। तव्हां छा था सम्झो त तव्हांजो पोयार अलाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो, हीअ शयूं सांडींदो या विञाईंदो? ॻाल्हि इहा आहे त एतबार त कोन्हे, पर लॻे थो तौर ते खपाए। बाक़ी कंहिंजो बाक़ी जेसि ताईं सिरीअ में साहु आहे तेसि ताईं हीअं सां हलूं न, उन्हनि खे हलाए पोइ पंहिंजी मर्ज़ी आहे। फ़िलहालु असांजो इश्क मोहबत आहे। तव्हांखे जेका ऑफर थिए थी का सरकारी तौर ते का म्यूज़ियम असां तव्हांखे क़ाइमु करे सघूं, या तव्हां एनजीओज़ बि आहिनि जेके पूरी वर्ल्ड में आहिनि जेके अहिड़ी हेरिटेज ते कमु कनि वेठियूं, उन्हनि खे साणियण वारो कमु कनि वेठियूं, तव्हांखे का ऑफर मिले अदा असां तव्हांखे म्यूज़ियम जो ऑफर था ॾियूं त पंहिंजूं शयूं तव्हांजी महफ़ूज़ हूंदियूं, तव्हांजे नाले सां हूंदियूं, त तव्हांजो उते उन्हनि सां रद्द अमल कहिड़ो हूंदो? हा, मुंहिंजो त बचपन खां वठी हिकिड़ो माना नज़रियो रहियो आहे त मां हिकिड़ो आज़ाद ख़्याल जो ऐं ग़ुलामी या कंहिंजे डिक्टेशन जे माना ज़िंदगीअ खे अॻिले त न ॾिनो। मां चवंदो आहियां त मां आज़ादु हुजां ऐं शायदि को मूंखे भली 5 या रेडियो तोहफ़ो ॾिए, पर पोइ मां चवंदो यार तव्हांजो नथो रखां, मां पंहिंजी थो रखां, जो तुंहिंजी शइ खे कुझु थिए
त पोइ चवंदा हुआ असां तोखे शेयर नहीं पर उहा ख़राबु करे छॾी तंहिंजे करे मां चवंदो आहियां त जेका शइ पंहिंजी हुजे ऐं पराई गुलामीअ खां या कंहिंजे पुछण खां बहितर आहे त माना इहो कमु मां न कंदुसि अहिड़ा साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो समाज जो अञा वधीक इज़ाफ़ो कंदो जेके तव्हांजा शौक़ु आहिनि वरी असांजा वेठा भाऊ शबीर बि वेठो आहे भाऊ तनाला हिननि सां ॻाल्हियूं कयूं था भाऊ बशीर हुसैनी साहिब जे मचुर में मौजूदु हिन मिनी म्यूज़ियम में संदसि जा दोस्त बुज़ुर्ग दोस्त मौजूदु आहिनि असांजो बि ईअं करे चइजे त उस्ताद भाऊ शबीर वीडियो वारो नौशार फिरोज़ जो सभिनी जो ॼातल सुञातल आहे ओल्ड वीसीआरनि जो कमु कंदड़ ऐं तक़रीबन 1913 खां वठी 1990 ताईं जी तमामु फिल्मी रिकॉर्ड रखंदड़ इंडियन ऐं पाकिस्तान अस्सलाम वालेकुम तव्हां हिते मौजूदु आहियो भाऊ हुसैनी साहिब वटि तव्हांजा बि इहे शौक़ु आहिनि बिल्कुलु तव्हां छा था सम्झो त हीउ शौक़ु ज़िंदगीअ खे जीवत कीअं थो ॾिए सर बसि असां हिन गाननि जे सहारे ते ज़िंदा आहियूं शौक़ु आहे नंढड़े हूंदे खां वठी मां पंहिंजी तालीम बि विञाई छॾी इन शौक़ में एसि ताईं जो फिल्म लॻंदी भली कराची लॻे मां नौशहर खां वेंदो हुउमि टेप खणी कराची सिनेमा मां ॿारे ईंदो हुउमि ऐं रेडियो पाकिस्तान ते वियुसि उते बि मूंखे नौकिरी ऑफर मिली 70 खां वठी मूंखे शौक़ु आहे रेडिया हूंदा लाइट वारा इहे मां ॿुधंदो हुउमि ऐं चवंदो हुउमि मां वॾो थी इहे वठंदुसि ऐं उहे शयूं मां हथु करे वियुसि भाऊ बशीर हुसैनी वांगुरु भाऊ शबीर बि वॾा कशाला कटिया आहिनि इहे शयूं गॾु करण में ऐं भाऊ बशीर खां भाऊ शबीर तमामु सीनियर आहे ऐं भाऊ शबीर जा कुझु वाकिया जेके असांखे ॿुधाईंदो आहे पर अॼु मां सोचियो वाक़ा थियनि सभु वाकिया त बुरको पाए बि हिकिड़े ॾींहुं वियो सिनेमा में गानो रिकॉर्ड करणु भाऊ इहे हिस्ट्री कीअं सर छा हुजे 6 ॼणा हूंदा जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु हूंदा इहो सिनेमा मां गाना न भरे ऐं फिल्म जो लॻी त हाणे मूंखे बहनी बि हुजे हाणे मां टेप खणी लॻंदुमि उहो तव्हां जितां मुंहिंजो लंघ हूंदो उते हुननि जा दुकान हूंदा पोइ मां मां बुरको सिंधी पाए ऐं बुरको पाए ऐं वियुसि फिल्म भरिया कीअं त सम्झो भाऊ बशीर हुसैन साहिब जे शौक़ खे इहो शौक़ु ॿियनि में बि आहे काफ़ी सिंध में माण्हू आहिनि भाऊ जे शौक़ खे तव्हां कीअं रखो साईं बशीर हुसैनी साहिब जो जेको शौक़ु आहे तमामु सुठो शौक़ु आहे हालांकि छा आहे त हिन जदीद दौर में हर माण्हूअ खे कंहिंखे टाइम ई कोन्हे पोइ बि साईं वक़्तु कढी ऐं हीउ प्रोग्राम जेके मक़सदु करे थो या हिन शयुनि खे सांटे थो ऐं एॾी सफ़ाईअ सां रखे थो त हिनखे सलाम आहे रेडियो हुजे टीवी हुजे कैसेट हुजे चेंजर हुजे फोन हुजे पर तव्हांखे सभु हुनजा तव्हांखे साफ़ मिलंदा मां हैदराबाद में जॾहिं बि ईंदो आहियां पोइ भाऊ गुलाम शबीर वटि नौशहर फिरोज़ ज़रूरु ईंदुसि उनखां पोइ भाऊ हुसैनी खां पुछंदो आहियां त किथे आहियो पोइ हुन सां बि मुलाक़ात ज़रूरु कंदो आहियां ऐं संदसि शौक़ में इहो आहे त जेकॾहिं का नई शइ या नई कैसेट या नओं रिकॉर्ड किथे मिलियो त हीउ उते बि जेको थो वञी उहो ख़रीद करे थो हिनखे सलाम आहे असांजो हालांकि असीं रेडियो पाकिस्तान सां वाबस्ता आहियूं 1980 खां रेडियो ॿुधंदा हुआसीं ऐं पोइ यूनिवर्सिटी पढ़ियासीं पर 2000 खां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनाउंसर कंपेयर आहियां अॼु ताईं हिते प्रोग्राम अञा ताईं मां कयां पियो पर हीउ बि प्रोग्राम मुंहिंजा राति जो या ॾींहं जो ॿुधी मूंखे ओॾी महिल ई कॉल कंदो आहे त प्रोग्राम ॿुधां पियो माशाल्लाह पर उन्हनि ॾींहंनि में बि जॾहिं असीं ख़त लिखंदा हुआसीं तॾहिं बि बशीर साहिब मूंखां पुछियो त ॾस पतो मूंखे जो त कीअं ख़त लिखंदा आहियो पोइ हीउ उन्हनि खां पोइ हीउ बि लिखंदो पर अॼु ताईं हे लॻो अचे पियो असीं रेडियो जा माण्हू आहियूं पर असांखां इहो शौक़ु कोन थो अचे सही अच्छा भाऊ बशीर हुसैन जी आहे त हिनजी जीन्स में शामिल आहे मूसीक़ी साईं खां ॿुधायो ॻाल्हाईंदे त साईं जा ॾाढा या जेके आहिनि ख़ानदान जा वॾा गवैया थी रहिया तव्हां रेडियो जा रिसर्चर आहियो इन कॉम्बिनेशन साईं हाणे असांजे ॻोठ में मुख़्तलिफ़ शाइर बि आहिनि आजिज़ मौला विस्तड़ो गुलाम कयूं मशकूर विस्तड़ो ऐं हुनजो पुटु आहे नज़ीर हुसैन विस्तड़ो शाइर आहे शाइर त ॿिया बि आहिनि फनकार आहे रज़ा हुसैन विस्तड़ो आहे ऐं मक़सदु थोरो शाइरी त ॿिया कनि पिया पर असांजो जेको नालो आहे मोलाई गुलाम कादिर विस्तड़ो जेको हो गवियो हो हुनजो अनवर हुसैन विस्तड़ो इहो ई चवंदो हो महफ़िल में त मोलाईअ खां पोइ राग विस्तड़नि खां जेकर आयो त असां वरी इहो था चऊं त अनवर हुसैन विस्तड़े वटि आयो ऐं हुन कयो पर मोलाई गुलाम कादिर विस्तड़े सां असांजी कचहरी थी तक़रीबन जॾहिं असीं 8 पढ़ूं था त हीउ बाग हूंदो हुते वेंदो पोइ मां मोलाई साहिब खां इहो पुछियो त साईं तव्हां कहिड़े मुल्कनि में वियो हुन चयो त इराक ईरान मिस्र ऐं इन्हनि ॾींहंनि में मां इन्हनि मुल्कनि में मां वियुसि
अच्छा उन खां पोइ मोलाई साहिब वटि हूंदा त हीउ बाग हूंदो हुते ईंदो पोइ मां मोलाई साहिब खां इहो पुछियो त साईं तव्हां कहिड़े मुल्कनि में हो हुन चयो त इराक ईरान मिस्र ऐं इन्हनि ॾींहंनि में मां इन्हनि मुल्कनि में मां वियुसि अच्छा उन खां पोइ मोलाई साहिब वटि हिकिड़ो बाज़ हूंदो हो जो असांजे घरनि खां क्रॉस करे वरी वेंदो हुयो छो जो हुन ॾींहं में झंग हूंदा ऐं हीउ राग जो शौक़ीन हो हिन खे ॼाण हुई हिन जा जेको हिन वक़्तु मशहूरु हिकिड़ो सिंध में या हिंद में हले पियो सोना खान बलोच उहो बि संदसि शागिर्दु आहे ऐं मोलाई गुलाम कादिर विस्तर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त मां हिकिड़े दफ़े पके टांग खां हितां ॻाए अचां पियो टांगे ते जंहिं महिल मां भिरिया में पहुतुसि त उते असांखे आवाज़ु ॿुधण में आयो जीवणी बाई जो त असां सोचियो त जीवणी बाई अलाए किथे पई ॻाए पोइ ख़बर पई त तॾहिं भिरिया शहर हिकिड़ो ई रोड हो रोड ते मेमण आज़ाद जा उन्हनि जी शादी पई ॻाए जीवणी बाई जंहिं महिल हिननि जो राग भला ॿुधूं था जीअं मां जंहिं महिल टांगे तां लहां पियो त जीवणी साम्हूं पेर उघाड़े अचे मूंसां मिली पोइ जेके मेमण आहे उहे मुंहिंजा परस्तार हुआ मेमणनि चयो साईं तव्हां ॻायो राग मूं चयो मां न ॻाई हीअ महफ़िल आहे जीवणी पोइ जीवणी बाई चयो त उस्ताद ॻायो पोइ मूं हिकिड़ो ॿ कलाम थी ॻाया पोइ जेके मूंखे पैसा पिया त जीवणीअ चयो तव्हां खणो चयोमांसि न हीअ तव्हांजो महफ़िल आहे तव्हांजा पैसा पोइ मूं न खाया पर महिरबानी मेमणनि जी छो जो मेमण मुंहिंजा तमामु घणा परसार खाई मोमन जा ऐं भिरिया जा पर मोलाई ईअं सम्झो त हुन जेके शागिर्द पैदा कया उन्हनि में जेके अनो हुसैन विस्तरो बि हुन खां शुरू में थोरो घणो ॼाण वठणु ईंदो हो ऐं साईं गुलाम करीम विस्तरो हो उहो बि हो पर मोलाईअ जा अॼु बि तव्हां कलाम ॿुधंदो त हिकिड़े कलाम में मास्टर चंद्र ॻायो आहे त क़िस्मत कई जुदाई कंहिं ते मयार न आहे हिन उन्हनि ॾींहंनि में मास्टर चंद्र खे जवाबु ॾिनो आहे त क़िस्मत जो जवाबु ॾिनो त दिलि छिजण जी न आहे क़िस्मत कई जुदाई पर दिलि छिजण जी न आहे उन्हनि ॾींहंनि में साॻियो ई रिकॉर्ड जो जवाबु हिन ॾिनो ऐं तमामु हिकिड़ो सुठो गयो थी गुज़रियो हिननि खे छॾे थो हेॾा जे न छॾे त हीअ ख़राबु थी वेंदा